अचो अल्लाह जे दरवाज़े ते पढ़ो अल्लाह साईं जूं निमाज़ां नज़रां कंदाऊं। बेनिमाज़ी घणा निमाज़ी थोड़ा ॾाढो ॾुख थींदो आहे। दिलि चए थी बेनिमाज़नि खे का दवा ॾिजे, अथनि कौड़ी पर अलाह कंदो फ़ाइदो थींदो। ईअं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते अर्ज़ु कंदे बेनिमाज़नि खे दवा ॾिजे। हिकिड़े माण्हूअ बास बासी कहिड़ी चए पियो जी मुंहिंजी शैतान सां मुलाक़ात थिए त मां 60 दीनार सदको कढां। आहिनि न अणभणा माण्हू दुनिया में आहिनि न, ॿी का बास ई न लधई। ईअं जो चयईं त शैतान त फिरंदो वरंदो आहे न। नबी साईं जन फरमाया अथव यजरी कमा मजरदम, शैतान एॾो वेझो अथव जीअं रत घुमंदी अथव न, ईअं जिस्म में घुमंदो अथव। तरी अल्लाह साईं क़ुरान पाक में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि हुकुम कयो मुंहिंजा हबीब सभु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि हथ खणी दुआ घुर मां रब खां पनाह घुर, उम्मत खे बि दुआ सेखार त पनाह घुरनि। साईं मां कहिड़ी दुआ घुरां, कंहिंखां पनाह घुरां। क़ुरान पाक में सूरत नास पूरी नाज़िल थी, जंहिंमें रब साईं फरमायो क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। शैतान जे विसविसन खां अलाह साईं खां पनाह घुरदा कयो। इन जो विसविसो ॾाढी ॾुखी शइ अथव। ॿी रिवायत में ईंदो आहे शैतान जो विसविसो ॿिनि शयुनि जे करे घणो थींदो अथव, हेॾे ख़्यालु कयो ऐं एहतियात बि कयो। कुझु नसीहत भरियूं ॻाल्हियूं बि अर्ज़ु कंदुमि। नबी साईं जन फरमाइनि था बैतुल ख़ला में वञो, लैट्रिन में वञो, अवल जेको आहे खॿो पेर अंदरि कयो ऐं दुआ पढ़दा कयो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिक मिनल ख़ुबुसि वल ख़बाइस। इहा दुआ आहे, माण्हू वञे त पढ़े। नबी साईं फरमाइनि था जेको इहो पढ़ंदो न शैतान जे विसविसे खां बची वेंदो, न पढ़ंदो शैतान जे विसविसे खां बची न सघंदो। हदीस अथव नबी साईं जी। ऐं ॿिए नंबर ते नबी साईं फरमाइनि था ला यबूलन अहदुकुम फिल मग़्तसली फ़इन आमतल विश्वास मिनो। नबी साईं फरमाइनि था जिथे तड़ कंदा हो न, गुस्ल कंदा हो, उते पेशाब न कंदा कयो। पेशाब कंदव न फ़इन आमतल विश्वास मिनो। नबी साईं फरमाइनि था आम विसविसे जी बीमारी इन खां थी वेंदी अथव। हाणे वञी ख़्यालु कयो, अमल कयो। अर्ज़ु कयां शैतान फिरंदो वते थो न, हावरा जी बास जो ॿुधई त इंसानी शक्ल करे अची चवणु लॻो अस्सलाम वालेकुम। चयो वालेकुम सलाम। केरु जवान आहे? चयो जंहिंजी बास बासी थी। चयो आहे त मां शैतान जी बासी आहे। चयो मां ई त आहियां। चयो तूं त इंसान थो नज़र अचें। चयो रब मूंखे ताक़त ॾिनी आहे नेकनि खे भुलायां त नेकनि जी सूरत वठां। हा तो जहिड़े बास कई आहे न इहा सूरत वरिती त मां हाणे वारो कर इहा बास पूरी कर। हमरा फासी पियो। चए शैतान भला तूं सलाह ॾे त इहे 60 दीनार कंहिंखे मां सदको ॾियां। शैतान चयुसि न मां 10 दीनार मुंहिंजे अबे खे ॾे, मुंहिंजे पीउ खे ॾे। अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो वरी पीउ कहिड़ो आहे, वरी कंहिंजो तूं पुटु आहे। शैतान चवणु लॻो ॻाल्हि ॿुध मां हिकु सइदे जो इनकार कयुमि त क़यामत ताईं लानती थी वियो, पर जेके बेनिमाज़ी 1000 सइदनि जा इनकार कयूं बीठा ॾींहं त मुंहिंजा अब्बा लॻनि मुंहिंजा पीअर लॻनि। हक़ीक़त आहे न भाउ। रोज़ु सइदा ॻणियो केतिरा आहिनि, हफ़्ते में केॾा आहिनि, वरी महीने में केॾा, साल में हज़ारे थी वेंदा। बेनिमाज़ी छॾियूं बीठो आहे। इहो मुंहिंजो अबो थी, मुंहिंजो पीउ थी। अॼु मूंसां वाइदो कयो अलाह जे घर में, चयो इनशा अल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। हिन हेॾे जलसे में हिकिड़ो बेनिमाज़ी निमाज़ी थियो न, यकीन सम्झो साईं अब्दुर्रहमान साहिब जी महिनत, ॿी जमात जी महिनत अलाह वटि क़बूल पइजी वई। पर मूंखे अञा वधीक उमेदु आहे। चयो इनशा अल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। हा चए भला ॿियो कंहिंखे ॾियां? चए 10 दीनार मुंहिंजी अम्मा खे ॾे। अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी वरी अम्मा कहिड़ी आहे, वरी कंहिंजो पुटु आहे?
चवण लॻो औरत मुंहिंजी अम्मा थी जेका घर में हज़ारनि जा हज़ार ख़र्च करे पर अल्लाह जे नाले ते कंहिंखे रुपयो बि न ॾे। बख़ील औरत अल्लाह जे नाले जी इज़त न करे, हालांकि अल्लाह जो नालो इज़त वारो आहे। चओ सभई अल्लाह जो नालो, ईअं बि चओ त अल्लाह जो नालो मिठड़ो बि आहे। चओ अल्लाह जो नालो। दिलि चए थी क़ुर पाक मां उहे आयतां पढ़ां जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजा मिठड़ा नाला बयानु कया। हाणे हिकिड़ी आयत पढ़ां थो, फरमाई हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल क़ुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ अल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। अल्लाह जे नाले खे इज़त न ॾे बख़ील औरत, इहा मुंहिंजी माउ थी। चे ॿियो कंहिंखे ॾियां, चे 10 दीनार मुंहिंजे भाउ खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजो भाउ कहिड़ो आहे? चई जंहिंखे घर में 100 रुपयो ख़र्चु करिणो हुजे अजायो 200 रुपया ख़र्चु कंदो। वाह, अजाए ख़र्च करण वारा क़ुर में बि लिखियलु अथव, इन्नल मुबज़िरीन कानू इख़्वान शयातीन। अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि। चे ॿियो कंहिंखे ॾियां, चे 10 दीनार मुंहिंजे पुट खे ॾे। बड़े शैतान, दुनिया में तुंहिंजो पुटु कहिड़ो आहे? चे जेको ॿिनि खे पाण में विढ़ाईंदो आहे, फ़साद कराए, झेड़ो कराए, सुलह ऐं ख़ैर न कराए, इहो मुंहिंजो पुटु आहे। चे भला बाक़ी बचा आहिनि 20 दीनार इहे कंहिंखे ॾियां? चे मां 10 दीनार मुंहिंजी भेण खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजी भेण कहिड़ी आहे? चे उहा औरत मुंहिंजी भेण थी जेका अटो बि ॻोहे, मानी बि पचाए पर अल्लाह जो ज़िक्र न करे। हक़ीक़त आहे न, ज़िक्र न आहे त मानी में बरकत बि न आहे। हिकु ॼणो 4 ॼणनि जी खाधी थो हुजे ज़िक्र त बरकत पए न। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी घरवारी, जंहिंखे नबी साईं जन फरमाइनि 10 महिमान आया थी मानी त पचा, उहा अम्मा साइण वञे 5 महिमाननि जी मानी पचाए खणी अचनि, 10 खाई वञनि पर अञा मानी बची पवंदी हुई। नबी साईं ॿुधाइनि त 20 महिमान थी त वरी उहो 10 जी पचाए खाइनि, 20 अञा बची पई। नबी साईं जे घर वारनि मां हिकिड़ी घरवारी उन खां पुछा करे पई, ॾे त ख़बर मानी में बरकत थी एॾी, छा पढ़ंदी आहियां? चवणु लॻी जॾहिं मां अटो ॻोहींदी आहियां, मानी पचाईंदी आहियां त सूरत इन्ना आतैना कल कौसर पढ़ंदी रहंदी आहियां। चे ॿियो कंहिंखे ॾियां? चे बाक़ी 10 दीनार मुंहिंजे धीअ खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजी धीअ कहिड़ी आहे? चे जेका मथो उघाड़ो करे बाज़ार में घुमंदी आहे, बिना पर्दे जे घुमंदी आहे। ॿेली शैतानी कमनि खां बचो, भला कम कयो। आवाज़ ऐं नसीहत जो मतिलबु इहो अथव, ईअं न त हिकिड़े कन खां ॿुधो ॿिए खां कढी छॾियो। अमल कयो अल्लाह जे क़ुर ते।